मुंहिंजो नालो साईं फ़क़ीर मोहम्मद अली हुसैनी। मां हिते ही फिरजन एसिन जो कमु कंदो आहियां। ऐं बसि ये अटे जो एॾो बहिरान थी वियो आहे जो हिन वक़्तु ग़रीब माण्हू अटो खाइण जे लाइ परेशान आहे। उहो वक़्तु हुयो दौर, हर कोई चवे थो पीपी जी हुकूमत भली ही, को चवे थो नवाज़ शरीफ़ जी हुकूमत भली ही। असां सोचे करे हिन वक़्तु चयोसीं त हू हुकूमतुनि जो कुझु कयो सो घणो कुझु कयो। सिंधी या पूरे पाकिस्तान खे जेको फ़ाइदो मिलियो उन्हनि खां फ़ाइदो मिलियो। हिन हुकूमत ही ईंदी जेकी इमरान ख़ान जी हुकूमत कुझु न कुझु चङो कंदी, पर हिन बि सिर्फ़ु 12 जो जेको फार्मूलो आहे, 12 मुल्कनि जो फार्मूलो पाकिस्तान जी हिकु सादी अवाम ते इस्तेमालु करे उन खे एॾो तबाह करे छॾियो आहे जो हिन वक़्तु उहो मानी खाइण जे लाइ इंतिहाई परेशान आहिनि। असां हिन वक़्तु मानी खाइण जे लाइ परेशान आहियूं, सुबुह जो चांहि जे लाइ परेशान आहियूं, राति जो मानी खाइण जे लाइ परेशान आहियूं। के माण्हू भॼदा वतन था त चवनि था असां वर्जिश कयूं था त असां घणो खाई विया आहियूं पेट वज़न घटि करण जे लाइ, पर हिन वक़्तु ग़रीब माण्हू सिर्फ़ु पंहिंजी मानी जे लाइ, पंहिंजे पेट लाइ परेशान आहे त किथों कमाए करे पंहिंजे ॿचड़नि जो पेट पालियूं। हिन वक़्तु अटो इंतिहाई महांगो थी वियो आहे। मुशरफ जे दौर में 11 रुपया किलो अटो हुयो, पेट्रोल भी इंतिहाई सस्तो हुयो। मूं जहिड़ो ग़रीब माण्हू भी एॾो ख़ुशहाल हुयो, पंहिंजे घर सां गॾु पंहिंजी फैमिलियुनि जा 11 भाती मूं कम था यानी लॻल हुयुसि त कमाए खाराईंदो हुउसि। हिन वक़्तु मां पंहिंजे घर भाती छा, पर मां पाण शादी कई आहे, मूंखे 4 ॿार हिन फैमिली वारो आहियां, मां उहे बि 4 ॿार बि नथो पाले सघां। इंतिहाई क्रिटिकल कंडीशन थी वई आहे। ही हुकूमत जेकी सोच वीचार करे असां हिन खे वोट ॾिनोसीं, हिन ग़रीबनि जो सत्योनाश करे छॾियो आहे। ही उहो न आहे, ही 12वीं पॉलिसी इस्तेमालु करे थो। हिन खे को बि ग़रीबनि जो अहसासु न आहे, टॉकिंग पावर न आहे। बाक़ी ॿाहिरि वञी करे जो कुझु चवे थो मैं ये करूँगा वो करूँगा, कुछ नहीं करेगा, ये हमको तबाह कर देगा, हम मर जाएंगे कब्र में पहुँच जाएंगे, ये कुछ नहीं कर सकता। अटे जो बहिरान इंतिहाई बहिरान थी वियो आहे। खंडु ॾिसो हिन वक़्तु कहिड़ी जॻह ते पहुतल आहे। बटालू हुयो 10 रुपया खां 11 रुपया हो, हिन वक़्तु 50 रुपया हले थो। बसर 20 रुपया हलंदो रहियो मुशरफ जे दौर में। मुशरफ जी हुकूमत इंतिहाई भली, कोई बि मुशरफ जे दौर जहिड़ी कंहिं बि हुकूमत कोन कई। चवनि था मुशरफ गद्दार आहे या मुशरफ हे करे हो। मुशरफ जेको ग़रीबनि खे जेको आहे जेको रिलीफ ॾिनो, ग़रीबनि खे जेको उन माना पाकिस्तान खे ख़ुशहाल कयो, हू पाकिस्तान जो दौर इंतिहाई बहितरीनु दौर हुयो। मुशरफ जे दौर में हर चीज़ सस्ती ही, ख़ुशहाल पाकिस्तान जी स्कीम हली। जंहिं ॻोठनि में, जंहिं शहरनि में को रस्तो कोन हुयो, हर ॻोठ में रस्तो थी वियो। ट्रैक्टर आसानी सां अचनि वञनि पिया, हर को खेती बाड़ी आसानी सां करे पियो, भाण सस्तो हुयो, खाधो पीतो सस्तो, हर को ख़ुशहाल हुयो। मुशरफ जो दौर बहितरीनु दौर हुयो असांजी नज़र में, छो जो असांखे रिलीफ मिलियो। बाक़ी हुन छा कयो, वॾी हुकूमत वेठी आहे, उहे ॼाणे उन जो कमु ॼाणे। बाक़ी असांखे जेको रिलीफ मिलियो, असांखे जेको सुख मिलियो, मुशरफ जी दौर में मिलियो। पीपल्स पार्टी जो दौर मोहतरमा पाण हुई, ख़ुशहाल हुयासीं। मोहतरमा वई, पीपल्स पार्टी वई। नवाज़ शरीफ़ शुरू वारे दौर में जॾहिं पीली गाॾियुनि जी स्कीम हलाई ऐं बहितरीनु सिस्टम उन हलायो, जंहिं वक़्त में एटमी ताक़त क़ुवत ॾेखारी ऐं इंतिहाई बहितरीनु तरीक़े सां हलियो। बाद में हुन छा कयो, पाण खे जेको आहे त पाकिस्तान जो सुठो वर्कर ॾेखारण खां बाद में पाकिस्तान हिकिड़ी सोन जी खाण आहे, हीरनि जी खाण आहे, पोइ खाइणु शुरू करे। ॾुख ऐं दर्द भरे अंदाज़ में चवणो पए थो, मीलाद जो महीनो आहे, हर शख़्स परेशान आहे, ख़ासि करे सफ़ेद पोश माण्हू। न कंहिंखां हथु झले सघे थो, न कंहिंखां वठी सघे थो। अॼुकल्ह भाउ जो न आहे, कोई कंहिंजो न आहे, कोई कंहिंखे नथो ॾे। हर इंसानु हिन वक़्तु परेशान आहे। सफ़ेद पोश माण्हू ख़ासि करे परेशान आहे। कंहिंखां वठे, कंहिंखे चवे त मूंखे अॼु घर में अटो न आहे, अॼु मूंखे पैसा न आहिनि, कुझु मदद कर, कंहिंखां पैसा घुरणु वञु, मुंहुं फेरे हलिया था वञनि। कोई बि कंहिंजी मदद जे लाइ तयारु कोन्हे। सो गुज़ारिश आहे असांजी हुकूमत खे त अटे ते, खंड ते, या जेको ग़रीबनि जो खाधो पीतो आहे, अमीराणो सिस्टम तव्हां ॼाणो, तव्हांजो कमु ॼाणे। जेको ग़रीबनि जो खाधो पीतो आहे, जंहिंमें रोज़मर्रा जूं शयूं अचनि थियूं, ख़ुदा उहे सस्ती कयो त असां पंहिंजे घर में पंहिंजे बच्चनि सां सुख जी ज़िंदगी गुज़ारियूं ऐं कुझु पंहिंजी ज़िंदगी सुहिणे नमूने गुज़ारियूं। माण्हू आहियां, मां हिकु हजम जो पुटु आहियां, सैलून वारे जो पुटु आहियां। मुंहिंजो पीउ ॾाढ़ी ठाहींदो। उन वक़्त में मां मुशरफ जे दौर में बि मूं फिरजन एसिन जो कमु कंदो हुउसि।
पंहिंजे ठुल शहर में मां 4 लाख जो मालिक हुउसि, 5 लाख जो मालिक हुउसि। हिन वक़्तु पूरी सीज़न कढी आयो आहियां, सिर्फ़ु पंहिंजो घर ऐं किराया भाड़ा, न घर में कुझु खाई सघूं था न कुझु पी सघूं था। हिन वक़्तु एतिरो सिर्फ़ु 500 रुपया खणी था वञूं चांहि अटे ऐं भाॼी में पूरा, बाक़ी को रुपयो बि नथो बचे त कोई माना कंहिं ॿिए इस्तेमाल में आणूं। ॿारनि खे लटो आहे, कपिड़ो आहे, तालीम बि नथा ॾेई सघूं। हीअ चए थो मैं तालीम आम करूँगा, तालीम आम करूँगा। जॾहिं माण्हू सफ़ा ग़रीब थी वेंदो, मिसकीन थी वेंदो, खाइण लाइ कुझु न हूंदो, पंहिंजी औलाद खे काॾों पढ़ाईंदो, पेट खाईंदो या ॿारनि खे पढ़ाईंदो। सो तंहिंजे करे हिन हुकूमत ॾाढी तकलीफ़ ॾिनी आहे। जेकी उमेदा रखियोसीं उहा उमेदा न आहिनि। अची वञे थी जो कुझु करे थी। पाकिस्तान इंतिहाई ख़ुशहाल मुल्क आहे। सिर्फ़ु ही इमरान ख़ान हिकिड़ी पॉलिसी अख़्तियार कई आहे अचण सां ई बसि हर कंहिं हिकु ग़रीब माण्हू खे सिर्फ़ु चवे थो मैंने नवाज़ शरीफ़ को ऐसे करना है, मैंने ज़रदारी को ऐसे करना है, मैंने ऐसे करना है, वैसे करना है। सिर्फ़ु उन्हनि जूं ॻाल्हियूं आहिनि। इहो नथो ॾिसे त ग़रीब मरे थो। मां उन्हनि खे सिर्फ़ु नवाज़ शरीफ़ जूं ॻाल्हियूं ॿुधाए करे मारींदो वञा थो पियो। अड़े उन्हनि खे पकिड़णो आहे, उहो वॾो प्रोसीजर आहे। उन्हनि खे पकड़ण जे लाइ वॾो को तरीक़ो खपे। तूं उन्हनि जो फाले जो उन्हनि जा मसइला असां ग़रीब आवाम जे मथां विझी करे असांखे इम्प्रेस करे थो। वरी इम्प्रेस करण खां बाद में असांखे एॾो महांगाई जे हेठो आणे छॾियो अथई जो इंतिहाई तरीक़े सां असां ग़रीब ऐं मुफ़लिसी जी ज़िंदगी गुज़ारियूं था। जे तव्हां ॾिसो, हक़ीक़त तव्हांखे ॾेखारियूं त असांखे कपिड़ा बि सही तरह न आहिनि पाइण जे लाइ। तव्हां सम्झी सघो था त हिन वक़्तु छा हुकूमत असां सां हशर कयो आहे। आईंदा जे लाइ असां इमरान ख़ान खे वोट कोन ॾींदासीं। पाक फ़ौज ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद, इमरान ख़ान न ज़िंदाबाद। हिन वक़्तु असांखे जेको इमरान ख़ान तकलीफ़ ॾिनी आहे उहा इंतिहाई शदीद तकलीफ़ आहे खाधे पीते जी। असां पंहिंजे ॿचड़नि सां सिधे तरीक़े सां मानी बि नथा खाई सघूं। सो तंहिंजे करे हिन हुकूमत मां बि असांखे कुझु न मिलियो। अलाह रहम करे, रसूल रहम करे, मीलाद जे सदके को सुठी ॿी का हुकूमत अचे जेको को ॿियो माण्हू हुजे जंहिंखे इंसान ज़ात जो क़दुरु हुजे, इंसान जो अहसासु हुजे, गुरबत जो अहसासु हुजे, पाण गुरबत मां गुज़ारे आयो हुजे। ही पाण अमीर तरीक़े सां रही आया आहिनि। हिननि खे कहिड़ी ख़बर त ग़रीब जे पेट में केतिरो सूरु आहे, केतिरी बुख आहे। हिननि खे का ख़बर न आहे। हिननि जो पाणी बि ॿाहिरों ईंदो आहे, हिननि जो पाणी बि ॿाहिरों ईंदो आहे, हिननि जा खाधा पीता बि ॿाहिरों ईंदा आहिनि। ही पाण खाईंदा ई डबल रोटी आहिनि। हिननि खे कहिड़ी ख़बर अटे जी, कणिक जी। ग़रीब माण्हू खेती ॿाड़ी वारे खां पुछा कर त उहो केतिरो इंतिहाई तकलीफ़ में आहे। हर चीज़ भाण महांगो, ज़हर महांगो, पाणी उहो इंतिहाई जेको आहे त जेके के माण्हू अहिड़ा ग़रीब आहिनि पुछड़ी में वेठा आहिनि, पाणी जी पुछड़ी में, उन्हनि खे पाणी बि कोन्हे जो हू पंहिंजूं ज़मीनूं आबाद कनि। बसि असांजो इहो आहे त हिन हुकूमत बि कोन वारी। बसि असांजे लाइ त बसि अलाह ऐं उनखे अर्ज़ु आहे उनजे रसूल खे त को पाकिस्तान खे पंहिंजी अमान में वठे। बाक़ी जेको अचे थो हर को पंहिंजी मंतक ज़ाहिर करे थो, हर को पंहिंजी किस्सा कहाणी बयानु करे पाकिस्तान जी अवाम खे बेवकूफ़ बणाए करे हर वक़्तु लुटियो वञे थो। पाकिस्तान हिकु सोनो मुल्क आहे, हीरनि जो मुल्क आहे। नवाज़ शरीफ़ आयो, ॿियो उन हीरा सोन जवाहरात पाकिस्तान मां खणी ॿाहिरि वञी जमा कया। ज़रदारी आयो, उन बि ॿाहिरि जमा कयो। हे बि ॿाहिरि वञी जमा कंदो। को बि पाकिस्तान जे लाइ कोन अथसि। जे थियणो अथसि त उर्दुगान जहिड़ो थिए, क़ुर जी तिलावत ॿुधे उनजी, उनजो मुल्क जे बारे में छा तासुर आहे, पंहिंजे केतिरो मुल्क सां सचो आहे, कीअं क़ुर जी तिलावत करे थो, कीअं पंहिंजे मुल्क सां सचो आहे। बाक़ी रहियो नवाज़ शरीफ़ पाकिस्तान सां सचो न आहे। पाकिस्तान सां सचो हुजे हा त पाकिस्तान मां ई लुटे करे ॿाहिरि न ठाहे हा। पाकिस्तान जो पाकिस्तान खे ठाहे हा। पाकिस्तान अलाह जी वॾी नेमत आहे। पाकिस्तान हर तरफ़ खां अलाह जी नेमत आहे। उन्हनि खां पुछा कयो। कल्ह असां वीडियो ॾिठो आहे फ्रांस में मस्जिद में घिरी करे फ्रांस जे माण्हुनि मस्जिद में निमाज़नि खे तशद्दुद कयो आहे। सिर्फ़ु जेको नामूस रिसालत जेका आक़ाए दो जहां जा खाका ठाता विया आहिनि, उन आवाज़ु उथारियो आहे। उन जे बारे में मस्जिद में घिरी करे औरतुनि खे ऐं मर्दनि खे स्टिक सां टार्च ॾेई करे उन्हनि खे उते उन्हनि खे बेहोश कयो अथऊं। उन्हनि ते तशद्दुद थियो आहे। ॿाहिरीं मुल्कनि में इहो असरु आहे। पाकिस्तान आज़ादु आहे। हिंदुस्तान में असांजा मुस्लमान सेव न आहिनि, हिफ़ाज़त में न आहिनि। पर असांजे हिते पाकिस्तान में हिंदू ॾिसो घिटी घिटी में हिंदू एतिरो सेव लॻो पिया जो हिंदू न आहे।
उहो ईअं सम्झो त बुगटी लॻो पियो आहे, उहो ईअं सम्झो पाकिस्तान जो मुकेश अंबानी लॻो पियो आहे। आज़ादु, न को भत्ताखोरी, न का टैक्स, हिकु हिकु हिंदू खे करोड़ रुपयनि जी मिल्कियत आहे। का पाकिस्तान में उन्हनि जे मथां को ज़ोर ज़ब्त न आहे। ॿाहिरनि मुल्कनि में असां मुस्लमाननि सां केतिरी ज़्यादती आहे, ऐं हिते जेको अचो त सभु आज़ादु आहिनि। पाकिस्तान हिकु सुहिणो मुल्क आहे। सो इहे वापसि अची करे मुल्क खे कोन हलाईंदा, इहे पंहिंजा उहे ई रस्ता वठी वरी पाकिस्तान खे तबाह कंदा। अड़े ख़ुदा रा मोहतरमा, छा क़बर में खणी वई? को 2-3 करोड़ क़बर में खणी वई, फ़रिश्तनि खे ॾींदी? नौज़ बिल्ला, कुझु बि क़बर में न खणी वेंदो। नवाज़ शरीफ़ बि न खणी वेंदो, ज़रदारी बि न खणी वेंदो, जीअं मोहतरमा बि न खणी वेंदो। अकेलो हिकिड़ो कफ़न खणी वेंदे। अल्लाह जी ज़ात वटि उन्हनि खे हिसाब किताब ॾियणो आहे। छा खणी वेंदो? सिर्फ़ु इहो खणी वेंदो त तूं उम्मत मुस्लिमा इंसान ज़ात जी छा ख़िदमत कई, इंसान ज़ात जी ख़िदमत छा कई। इहा अल्लाह बि इंसाननि जे लाइ पुछा कंदो। ॿियूं इबादतूं बि आहिनि, पर अल्लाह खे सभ खां वधीक जेको प्यारो आहे इंसान आहे, त इंसान जी छा ख़िदमत कई। उहो तव्हां मिसाल वठो, अब्दुल सत्तार अहदी चंपल टाके थो, रोड रस्ते ते वेठो आहे, इंसाननि जी ख़िदमत कयईं। अॼु उन जो छा मर्तबो आहे, छा शान आहे, ऐं अल्लाह उनखे छा शान ॾिनो आहे। हर दिलि मां अल्लाह साईं उनजे लाइ मोहबत पैदा करे छॾी आहे। हर इंसान कहिड़े बि फ़िरके वारो आहे, कहिड़े बि मज़हब वारो आहे, अब्दुल सत्तार अहदी सां मोहबत करे थो। अब्दुल सत्तार अहदी सां मोहबत करे थो। अहिड़ा थी करे ॾेखारियो। बिलाल अहिड़ो थी, नवाज़ शरीफ़ अहिड़ो थी ॾेखार, ज़रदारी साहिबु अहिड़ो थी ॾेखार, इमरान ख़ान साहिबु अहिड़ो थी ॾेखार, अब्दुल सत्तार अहदी जहिड़ो तूं ग़रीबनि सां गॾु वेही करे खाई ॾेखार, पोइ तोखे चवंदासीं त तो में इंसानियत आहे। तव्हां त उन्हनि खे हथ बि न ॾींदा हुए, पंहिंजे क़रीब बि न विहाईंदा हुए। ऐं पाकिस्तान एॾो वॾो असांजो मुल्क, असांजो वॾो घरु, इस्लाम जो ताक़तवर मुल्क, ताक़तवर घरु, तव्हां उनखे लुटे खाओ था पिया। असांखे बेवकूफ़ बणायो था। बेवकूफ़ न बणायो, बेवकूफ़ न बणायो। ख़ुदा रा पाण ते बि रहम कयो त तीअं तव्हांजी क़बर आजी थिए, ऐं असां ते बि रहम कयो त असां पंहिंजे बचनि सां कुझु खाऊं पियूं। कपिड़ा न आहिनि असांखे, ईद ते कपिड़ा न आहिनि, खाधो पीतो न आहे, मुफ़लिसी जी ज़िंदगी गुज़ारी आहे, मुफ़लिसी जी। तॾहिं बि अल्लाह साईं फरमायो आहे शुक्र कयो। असांखे शुक्र आहे, आज़ादु मुल्क में वेठा आहियूं, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। पाक फ़ौज ते सलाम आहे। पाक फ़ौज जहिड़ी बि जिथां बि आहे असांजे पाकिस्तान जी हिफ़ाज़त करे थी। असांखे पाक फ़ौज सां प्यारु आहे। असां इंशा अल्लाह ताला पाक फ़ौज सां गॾु आहियूं। बाक़ी जेकी जमहूरी सिस्टम वारा जेके बि अचनि था, उन्हनि पाकिस्तान खे लुटियो आहे। उन्हनि पाकिस्तान खे सिर्फ़ु हिकिड़ी सुहिणी खाण सम्झी करे खाइनि था पिया। बाक़ी कुझु बि न आहे, हे सभु ॾेखावा, कुझु बि न आहे। ग़रीब ग़रीब थींदो वञे थो, ग़रीब ग़रीब थींदो वञे थो, अमीर अमीर थींदो वञे थो, अमीर अमीर थींदो वञे थो। एतिरे हद तक जो हिकिड़ो माण्हू 2 खां 3 नौकरियूं करे थो, मुख़्तलिफ़ ॾींहंनि में नौकरियूं कनि था, केॾी महिल किथे केॾी महिल किथे, तॾहिं वञी उन्हनि जो घर जो चरखो हले थो। हीउ ज़ुल्म आहे। पाकिस्तान जी अवाम सां को प्यारु कोन्हे। हीउ ज़ुल्म आहे, ज़ुल्म आहे, ज़ुल्म आहे। ख़ुदा रा रहम कयो पाण ते बि, पाकिस्तान जी अवाम ते बि रहम कयो, ऐं पाकिस्तान सां प्यारु कयो। पाकिस्तान ज़िंदाबाद।